हसीना बेगम के तू भली बचा, मां तोखे उन गाल खां नथो रोकियां, पर मुंहिंजी गाल हिकिड़ी कन खोले ॿुधी छॾ। शादी करण लाइ मां तोसां कॾहिं बि राज़ी कोन थींदुसि त तूं हसीना बेगम सां शादी कर। अदा सॼी ज़िंदगी इन हसीना बेगम तव्हांखे इस्तेमालु कयो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त हसीना बेगम खे ब्लैकमेल करे मां हुन सां निकाह कयां, पोइ हिन जी सॼी मिल्कियत हासिलु करे कंदासीं हसीना बेगम खे पूरो। उहा माई वॾी चालाक अथई, पंहिंजी मिल्कत आसानी सां तुंहिंजे नाले न कंदी। ॿी ॻाल्हि इहा, तोखे कहिड़ी पक आहे त चाकर ख़ान हुनखे मिल्कत ॾींदो? अदा हुन खां मिल्कियत कीअं कढणी आहे इहो तूं मूं ते छॾे ॾे। हुन माई जी सोच ई आहे असां ॿिन्हिनि भाइरनि खे विढ़ाए ढांगो कंदी। जेकी अॼु तुंहिंजी मुंहिंजी मोहबत आहे न, अड़े मुंहिंजा भाउ, इहा औरत धार करे छॾींदी। तूं मुंहिंजो न रहंदे मां तुंहिंजो कोन रहंदुसि। कुझु सोच। छा अदा तोखे मूं मथां एतबार नाहे तॾहिं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? ठीकु आहे, राति हलूं था हसीना बेगम खे वठी था अचूं। छो जो तूं अंधे घोड़े ते चढ़ियो बीठो आहीं ऐं ज़िद तां तूं लहंदे कोन। इहो तुंहिंजो ज़िद मां पूरो थो कयां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।